जहालत जी इंतहा। डोकरी में औलाद न थियण ते मुड़िस पारां ज़ाल खे घुटा ॾेई दादू केनाल में लोहण जी कोशिश। औरत रड़ियूं करे जान बचाए वरिती आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे डोकरी जो रिपोर्टर इमरान अली मेमण। जे इमरान, छा तफ़सील आहिनि? जी, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डोकरीअ भरिसां चनापल वासी अधूरत औरत नूरजान ख़ातून पंहिंजे पीउ गुलाम अहमद मेमण सां गॾिजी प्रेस क्लब पहुची वई, जंहिं मीडिया जे नुमाइंदनि अॻियां दाईंदे चयो त 20 साल थी विया आहिनि मुंहिंजी शादीअ खे। मुंहिंजो मुड़ुसु शफ़ीक़ रहमान कोरी ऐं उनजे माउ जेका मुंहिंजी ससु आहे मुस्मात सदोरा, ॿई गॾिजी तक़रीबन हर रोज़ु मूंखे औलाद न थियण तां ज़हनी ऐं जिस्मानी तशदुद कंदा रहनि था। हुन वधीक ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजो मुड़ुसु पंहिंजी माउ जे चवण ते मूंखे मारकुट करे मुंहिंजी ॿांह भञी छॾी आहे ऐं मुंहिंजी सॼे जिस्म ते सख़्तु तशदुद जा निशान पिणु मौजूदु आहिनि। जॾहिं त सख़्तु तशदुद बाद मूंखे साहु खणण में सख़्तु तकलीफ़ थी रही आहे, जंहिंजो मुआइनो पिणु डॉक्टरनि करायो आहे। इलाजु हलंदड़ आहे। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। अगरि मूंखे कुझु बि थियो त हुनजो ज़िम्मेवारु मुंहिंजो मुड़ुसु शफ़ीक़ रहमान कोरी ऐं हुनजी माउ मुस्मात सदोरा खे सम्झियो वञे। मुतासिर औरत वधीक इल्ज़ाम हणींदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु मूंखे तशदुद करण बाद असांजे घर भरिसां वहंदड़ दादू केनाल में लोहण जी कोशिशि कई, जितां मां रड़ियूं करे पंहिंजी जान बचाए पंहिंजे पीउ जे घर डोकरीअ जे ॾेरा ॻोठ में पहुती आहियां। होॾां मुतासिर औरत जी फ़रियाद ते संदसि मुड़ुसु जवाबदार शफ़ीक़ रहमान कोरीअ ते डोकरी थाणे ते MC दाख़िल कई वई आहे, जॾहिं त हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। जॾहिं त मुतासिर औरत पंहिंजे पीउ सां गॾिजी एहतिजाज कंदे DIG ऐं SSP लाड़काणो समेत DSP ऐं SHO डोकरीअ खां मुतालबो कयो आहे त जवाबदार खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं जवाबदार मूंखे धमकियूं ॾेई रहियो आहे। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, तहफ़ुज़ ॾिनो वञे। जी इमरान, अवां जी महिरबानी।